नौशरो फिरोज़ मावा के ख़बर ॾींदा आहियूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ जसकम पारां मासूम न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ज़िलई अॻवान इम्तियाज़ खोसो, जसकम सिटी नौशरो फिरोज़ सदर फरीद लाशारी, एहसान सियाल, मुनीर विस्तरो, असद उमरानी ऐं ॿियनि चयो त मासूम न्याणी प्रिया कुमारीअ जे अगवा खे 3 साल थियण वारा आहिनि, पर अञा ताईं मासूम न्याणी बाज़ियाब नाहे थी सघी। जसकम अॻवाननि चयो त सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ ज़िला नौशरो फिरोज़ में मरहलेवार जिदोजहद कई वेंदी। उन्हनि जो चवणु त सिंध जे माण्हुनि में ॻणतीअ जी लहर छहियल आहे। हुननि चयो त प्रिया कुमारीअ जे अगवा जो मामिलो सिंधी हिंदुनि ऐं अदम तहफ़ुज़ जो अहसास पैदा करणो आहे। उन्हनि चयो त प्रिया कुमारीअ खे बाज़ियाब करायो वञे, अगवा में मुलविस किरदारनि खे वाखो कयो वञे ऐं सिंध मां बदमनी ख़तमु कराए अगवा थियलनि खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। देशी सूर्य देशी प्रिया कुमारी के